अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में अली कार आवा यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल्ह जेको कंटेम्प्ट जे हवाले सां कंटेम्प्ट जा न त उन कल्ह त न कल्ह त सुओ मोटो एक्शन वरितो वियो जेको फैसल वाबडा ऐं मुस्तफ़ा कमाल ऐं गवर्नर टिसोरी साहब ऐं उहे जेके तलाल चौधरी साहब ॻाल्हाइणु शुरू कयो हुयो जुडिशरी जे ख़िलाफ़, त उन ते नोटिसिस अॼु कंटेम्प्ट जा इशू थी विया। पर फैसल वाबडा साहब कल्ह ताईं त ईअं ई चवनि था त भाई ठीक है, बोलने पे अगर भुट्टो की तरह फांसी देनी है तो दे दें। खैर, भुट्टो को बोलने पे फांसी नहीं हुई थी, कुछ और मामला थे, खुदा को माने। हर माण्हू के फैसल वाबडा भी हाणे पंहिंजे भुट्टो सां भेटींदो ज़ुल्म आहे। अच्छा, सो तौहीन अदालत ॾिसी जेका पाण तव्हांखे यादि हूंदो जंहिं ॾींहुं इन प्रेस कॉन्फ्रेंस कई त मूं त इहो ई गुज़ारिश कई पई त हीअ ॿोली तव्हां जजिस जा नाला खणी ईअं तव्हां हुननि खे अगरि हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त हीअ कंटेम्प्ट जो संसिदो केस ठहे थो। पर हाणे बाक़ी जजिस जी मर्ज़ी, पोइ जजिस इहो ई थियो त हुन ते तौहीन अदालत जा नोटिस जारी थी विया। ॾिसो, सिर्फ़ु हिकिड़ी सोशल मीडिया ते कंहिंजे बि ख़िलाफ़ु, पर रिसेंटली पाण चयूं जुडिशरी जे ख़िलाफ़ु हिकिड़ी कंपेन हली त अगरि अदलिया इस्लामाबाद हाई कोर्ट हुनजो नोटिस वरितो, उनखां पोइ हुनजी हेयरिंग हले पई, हुन में ज़ाहिर आहे सोशल मीडिया ते को हिकिड़ो फ़र्दु नथो हुजे, कई फेक आईडीज़ हुजनि थियूं, कई मामलात हुजनि था, त उते अगरि जुडिशरी रिस्पॉन्ड करे थी ऐं कयो अथसि त हीअ त संसिप्तो हिकिड़ो माण्हू सभु सुञाणनि फैसल वाबडा खे या मुस्तफ़ा कमाल खे, उहो अगरि प्रेस क्लब में वेही रेगुलर मीडिया ते अगरि हीअ सभु कुझु कंदो त हीअ कीअं बि उमेदु करे त हिन जी कंटेम्प्ट जी दरख़्वास्त दाख़िल न थींदी। ऐं हींअर भले ही बयानु ॾिए जेके बि ॾिए पियो त सवाल करने पे फांसी दे दें तो मैं तैयार हूँ। ऐं ॾिसो त जुडिशरी जो मूड छा थो हुजे हुन तारीख़ ते, 5 जून आहे, 5 जून। पोइ लग पता जाता है सर। इहो एतिरो मतिलबु ख़ैर ॾिसूं छा थो थिए। अदालत सॻोरी आहे कीअं पंहिंजे कहिड़े कॾहिं कॾहिं अदालतूं जेके आहिनि रिस्ट्रेन कंदियूं आहिनि, पंहिंजे पाण खे तहमुल जो इज़हार बि थींदो आहे जुडिशरी पारां, कॾहिं कॾहिं जुडिशरी जेको आहे पंहिंजो जाहो जलाल बि ॾेखारींदी आहे। ऐं सवाल इहो न आहे त ॾिसो पोइ हिकिड़ी अलॻि बहस आहे त छा को बि शख़्स, को बि उहिदो छा तनक़ीद खां या तबसरे खां छा बालातर आहे, इहो हिकिड़ो बहस थी सघे थो। लेकिन इंसानी तारीख़ में हिकिड़े पूरे इर्तिक़ा में हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वई त अदलिया खे बहरहाल हिन जनरल थ्योरी मां त को बि शख़्स तनक़ीद खां बालातर न आहे, उनखां हिन खे इस्तशना मिलियल आहे त जुडिशरी ते बहरहाल तव्हां नथा करे सघो तनक़ीद नाला खणी, त ओवरऑल कंडक्ट ते ॻाल्हाए सघो था, जजमेंट ते तव्हां ॻाल्हाए सघो था, जेका जजमेंट अची छाकाणि त सो इहो हिकिड़ी हाणे हिकिड़ी इहो बहस हिकिड़ी अलॻि शइ आहे त छा को बि शख़्स, लेकिन असां वटि त इहो बहस हिते न आहे। दुनिया में सॼे में किथे बि दुनिया में तव्हां जजनि जा नाला खणी उन्हनि जी बेइज़ती नथा करे सघो। सो इहो हाणे चए थो त फैसल वाबडा तो तमामु उसूली ऐं नज़रियाती गुफ़्तगू करे पियो। असां रिटायर्ड थियण खां पोइ जजनि ते या इस्टेब्लिशमेंट जे माण्हुनि ते या पॉलिटिशियन जॾहिं हुकूमत खां ॿाहिरि हुजनि त तव्हां ॻाल्हाए सघो था, पावर में वेठल माण्हू ते तव्हां नथा ॻाल्हाए सघो। अच्छा, ख्वाजा आसिफ साहब भी तो ॻाल्हाए विया न, ख्वाजा आसिफ साहब भी चवनि था त बानी पीटीआई के हुकूक याद करने वाले जजेस को अपनी माजी से वो करनी, माजी का अजाला करना चाहिए। जी, हाणे डिफेंस मिनिस्टर हाणे मूंखे ख़बर न आहे त हुननि शायदि कंहिंजो नालो न खयो। अच्छा, हाणे इहा हिकिड़ी हीअ ॻाल्हि वरी कई जज साहिबान चवंदा असीं त ख़ान खे उहो हीअ असां ॾे आहे ई कोन ॻाल्हि, पर अगरि ॾिठो वञे त हीअ बि अदलिया ते हिकिड़ी तनक़ीद आहे ऐं ख़ान जो केसिस जो रेफरेंस आहे ताज़ो जिन्हनि केसिस में जिन जज साहिबान ज़मानतूं ॾिनियूं आहिनि या रिलीफ ॾिनो आहे या वीडियो कॉल लिंक ते, ठीकु आहे। सो हाणे वीडियो ते घुरायो आहे वीडियो कॉल ते, त हाणे उहो अगरि ख्वाजा आसिफ साहब थी सघे थो त लिस्ट में टियों नालो ख्वाजा आसिफ जो 5 जून ते अची वञे त भई हिन बि ॻाल्हायो आहे। हिते हिकिड़ो सुवाल उभरे थो, ज़ाहिर जॾहिं फ़ैसिलो आयो हुयो इलेक्शन कराइण जो, त उन वक़्तु हिकिड़े एक्स्ट्रा ऑर्डनरी तरीक़े सां जुडिशरी ते बाक़ाइदा ईअं प्रॉक्सीज़ जे ज़रिए ॻाल्हियूं शुरू थियूं, उहे 3-4 जजमेंट हो इहे बि ॻाल्हियूं थियूं घणियूं, इवन एतिरी हद ताईं हलिया विया जो सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां ताईं वञी एहतजाज कयो, जंहिं ॾींहं ते 3 महीननि जे इलेक्शन वारे जो कंटेम्प्ट जी का ॻाल्हि थियणी हुई। त हाणे सिचुएशन हेॾे वेंदी छा?
ॾिसो तव्हां बिल्कुलु सही हवालो ॾिनो त जॾहिं चीफ जस्टिस बंदयाल हो त नाला खणी Yes. मरियम नवाज़ लीग वारा नाला खणी चीफ जस्टिस खे छा छा न चयो वियो जस्टिस बंदयाल लाइ, पोइ इवन सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरि वञी Yes. मुज़ाहिरो कयो वियो। Yeah. JUIF जी अॻवानी में मरीम नवाज़ ॿई हुई। मरियम नवाज़ बि हुयूं, PDM हो। न सुप्रीम कोर्ट खे पंहिंजी तौहीन महसूस थी। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो त इलेक्शन करायो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हो त पंजाब ऐं KP में इलेक्शन करायो, न मञियो वियो। सुप्रीम कोर्ट पंहिंजी तौहीन महसूस न कई। हाणे इहो आऊं ऐं तव्हां यासर कीअं फ़ैसिलो कयूं त कहिड़ी ॻाल्हि सुप्रीम कोर्ट खे या जज साहिबान खे पंहिंजी तौहीन महसूस थियणु खपे ऐं न थियणु खपे। ज़ाहिरी तरह कोर्ट जे ऑर्डर्स खे मनोअन तस्लीम न करणु ऐं हुन ते अमल न कराइणु हिकिड़ो सिधो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, सही सिधी तौहीन अदालत आहे। पर चीफ जस्टिस बंदयाल ऐं जेके ॿ जज साहिबान ॿिया हुआ, जंहिंमें हिकिड़ो शायदि मुनीब अख्तर साहब, जस्टिस मुनीब अख्तर साहब हुआ जेके हींअर एक्टिंग चीफ जस्टिस थिया आहिनि, हुननि पंहिंजी तौहीन न महसूस कई। इन ते त पाण भई कुझु नथा, केरु बि कुझु नथो करे सघे। ऐं हाणे अगरि फैसल वावड़ा खे उहो ई ख़्यालु हो त माज़ी में कुझु न थियो त शायदि हुनखे बि कुझु न थींदो, भभी न सघियो। फैसल वावड़ा साहब या मुस्तफ़ा कमाल साहब की ज़ाहिर आहे जॾहिं चयो त उन प्रॉक्सीज़ आहिनि त पोइ हाणे इन्हनि जे डिफेंस में बि त कुझु ईंदो न। उहो त ॾिसूं, हाणे ॾिसूं त हिननि जी डिफेंस में हिन ज़ाहिर आहे अगरि फैसल वावड़ा साहब कंहिंजी ॿोली ॻाल्हाई आहे ऐं पंहिंजी ॿोली न ॻाल्हाई आहे त पंहिंजे कॉल फेल जो पाण ज़िम्मेवार आहे, ज़ाहिर आहे पाण डिफेंड कंदो। पर अगरि कंहिंजी ख़्वाहिशनि ते इहा गुफ़्तगू थी आहे त उहो बचा लाइ कुझु न कुझु कंदा। इहो त वक़्तु ॿुधाईंदो छा थो थिए। पर सिचुएशन ॾाढी ॾिसो डिफिकल्ट थींदी वञे, ॾिसो हाणे छा थो थिए छा नथो थिए। अॻिते हलूं था पिया। अॼु गंडापुर साहब बि जेके आहिनि उहे भड़की पिया आहिनि। बाक़ाइदा गंडापुर साहब चवनि था त कश्मीर मां माण्हू निकिता त तव्हां हिकु ॾींहं में जेको आहे उहो हवा टाइट हो गई आपकी। ऐं अगरि जीअं असां ईअं पूरो KP के जो सूबो निकितो त पोइ तव्हां यार छा थींदी, वरी ॻाल्हियूं कनि था पिया त मां पाटा फाटा हिननि ते टैक्स हाणे न ॾींदुमि, इहे मुंहिंजा इलाइक़ा आहिनि, मूंखां पुछी कयो जेको करिणो अथव। अमीन गंडापुर हिकिड़ो मुसलसल गंडासो खयो बीठो आहे KP में ऐं मुसलसल उतां लहराए पियो ऐं चए पियो त आउं सुल्तान राई आहियां, कुझु न करणु ॾींदुसि। ज़ाहिर पंहिंजो हू एग्रेसिव टोन, ॾिसो प्रेशर PTI खे हर पंहिंजे फोरम तां असर्ट करिणो आहे, फुल ऑन रखिणो आहे। जेसि ताईं हुतां बि फुल प्रेशर ऑन आहे त हिननि वटि मुख़्तलिफ़ जायूं आहिनि। ख़ुदि ख़ान जो बयानु अचे थो, ख़ान जा केसिस आहिनि, क़ौमी असैम्बली मां जेको PTI वारा ॻाल्हाईंदा, हिते ॻाल्हाईंदा, हुते ॻाल्हाईंदा, ऐं KP हुकूमत। इहो त जॾहिं 8 फरवरी खां पोइ KP हुकूमत मैनेज न थी सघी त इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर हुई त ज़ाहिर KP हुकूमत को डोसाइल ऐं थधी मिठी का हुकूमत न हूंदी। ऐं जॾहिं अमीन गंडापुर जो नालो आयो त पाण सभिनी खे अंदाज़ो हो त अमीन गंडापुर उहो ई जेको ख़ान चाहे थो त हिकिड़ो कॉन्स्टेंट KP जे जबलनि मां जेको आहे उहो ललकार ईंदी रहे, उहो ललकार अचे पई इस्लामाबाद जे जबलनि ताईं। आहिनि त उहे कनेक्टेड आहिनि। यस ऑब्वियसली। ऐं जॾहिं इमरान ख़ान जे दौर में ज़ाहिर सिंध में जॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई त हिकिड़ो सिमिलर टोन ते हिकिड़ी सिचुएशन हुई त अपोज़िशन वारी सिंध में वेठा आहिनि ऐं वफ़ाक़ में जेको आहे उहो ॿी सरकार हींअर बि ईअं ई KP में जेका आहे उहा अपोज़िशन वेठी आहे। त उन वक़्तु त वरी बि जॾहिं अहिड़ा हालात थी पिया वञनि त वर्किंग रिलेशनशिप लाइ असांजी इस्टेब्लिशमेंट या कहिड़ी तरीक़े सां ज़ोर भरे पई कुझु थिए पियो। हाणे मुमकिन ई न आहे। छो न आहे मुमकिन, लेकिन इस्टेब्लिशमेंट पंहिंजो रोल छा ऐं कहिड़ो प्ले करणु चाहे थी उहो डिपेंड करे थो न। हुन महिल इस्टेब्लिशमेंट जो हुन महिल ख़ान जे पासे हुई ऐं लेकिन हू हिते पीपल्स पार्टी जी हुकूमत बि संदन आंदल हुई हुन महिल। त आंदल सां मुराद हुई त हुनजी रज़ामंदी सां आयल हुई। ऐं नथो चवां पीपल्स पार्टी हुननि आंदी, पर 18 में जॾहिं ख़ान खे मथे हुकूमत पंजाब ऐं KP ऐं मर्कज़ ॾिनी वई त सिंध में मतिलबु छॾियो वियो त भई पीपल्स पार्टी ठाहे वठे हुकूमत। अगरि न ठाहिण ॾियनि हा त 18 में बि झुरलू फिरी सघे पियो। त उन महिल लेकिन पोइ बि मतिलबु इजाज़त सां ठहियल हुई सिंध हुकूमत ऐं को पीपल्स पार्टी जी हमेशह ख़्वाहिश हुई त इस्टेब्लिशमेंट सां मामला ठीक बि रहनि। त हू हिकिड़ो एतिरो को एंटी पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट जो स्टांस न हो, ख़ासि तौर ते फैज़ हमीद साहब वारे दौर में, हिन सभिनी दौरनि में।
हीअं सिचुएशन डिफरेंट आहे। हीअं इस्टेब्लिशमेंट जो हुन महिल इस्टेब्लिशमेंट प्रो ख़ान हुई पर एंटी पीपी न हुई। एंटी पीपी न हुई, प्रो पीपी चई सघे थो। प्रो पीपी न बि चऊं त एंटी पीपी न हुई। जी, सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत जे ख़िलाफ़ न हुई। हींअर सिचुएशन इहा आहे त इस्टेब्लिशमेंट एतिरी प्रो नवाज़ लीग न आहे जेतिरी एंटी ज़रा इहो त आहे। अच्छा छा थो एक्सपेक्ट करे सघिजे माना जहिड़े तरीक़े जी सिचुएशन आहे हिन वक़्तु, जहिड़े क़िस्म जी सूरत हाल क्रिएट थियल आहे कशीदगी जे हिसाब सां सभु IMF जी शर्तूं बि रखियल आहिनि। अली अमीन गंडापुर साहिब इहो चवनि था पिया पाटा फाटा मां टैक्स न हणणु ॾींदुमि, टैक्स मूंखे अलावा नथो थी सघे। मौलाना फज़ल रहमान साहिब बि जेके चवनि था हुकूमत छॾे होॾां पाकिस्तान उमेद थो लॻाए त असांखे चाइना जेको आहे उहो 5 सालनि ताईं पंहिंजो कर्ज़ु छॾींदो। सर ॾिसो न, अल्टीमेटली तव्हां ॻाल्हि खे किथां बि फिराए खणी अचो, हितां घुमाए अचो हुतां घुमाए अचो, तव्हां असांखे मसरूफ़ करे छॾियो। वापडा छा थो चए, वापडा छा थो चए, इरीगेशन डिपार्टमेंट छा थो चए, अलिफ छा थो चए, इन सां लेकिन जेको एलिफेंट इन द रूम आहे जेको असुल इशू आहे असांजी मईशत आहे। तव्हां किथां बि ॻाल्हि घुमाए वठो, मुल्क जो असुल चैलेंज न अडियाला वारो आहे, न ट्विटर आहे, न अमीन गंडापो आहे। असल इशू आहे मुल्क जी मईशत। लेकिन हाणे उहो मईशत ही जेके सभु मसइला आहिनि उहो मईशत उअं ई असांखे हथनि में न पई अचे। मथां वरी ही जेके शयूं आहिनि, ही सोने पे सुहागा जंहिंखे उर्दू में चइबो आहे, उहो थियल आहे। त ज़ाहिर पॉलिटिकल अनसर्टेनिटी, पॉलिटिकल क्राइसिस, इवन तव्हांजी रीसेंट स्टेट बैंक जी रिपोर्ट बि जेका आई उनमें बि सियासी इंतिशार जो ज़िक्र थियल आहे। हाणे IMF ऐं वर्ल्ड बैंक त छॾियो, पर तव्हांजो संदो पंहिंजो स्टेट बैंक बि चए थो त सियासी अदम इस्तेकाम जेको आहे उहो हिकिड़ो फैक्टर आहे, हिकिड़ो कारण आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त पोइ ही सभु शयूं जुड़नि थियूं। हाणे गंडापुर भले चए त असीं फाटा ऐं पाटा मां न वठणु ॾींदासीं टैक्स, चवण जी ॻाल्हियूं आहिनि। सूबाई हुकूमत खे थोरी रिकवरी करणी आहे, ऐं हुतां फाटा मां कहिड़ी रिकवरी FBR बि करे वठंदी, उहो पाण बि ॾिसी वठंदासीं। लेकिन जेके शर्तूं लॻाइनि पिया, हाणे तव्हां ॾिसिजो त हीअ जेको 7-8 रुपए जी बिजली वधाइण जी ॻाल्हि थिए पई, उहो भले पावर डिवीजन को बि तरदीद करे छॾे, लेकिन समरी त मूव थी वई आहे। हाणे तव्हां सम्झो 34-33 रुपए जो यूनिट थी वेंदो, अञा मथे किथे वञी ॻाल्हि बीहंदी, किथे वञी ॻाल्हि बीहंदी। माना यानी ॾिसो ॻाल्हि हर कंहिंजी आहे, जेको घर में वेठल माण्हू आहे उनजी बि ज़िंदगी अज़ाब थी वेंदी। माना जेको अॼुकल्ह ईअं थियल आहे सूरत हाल, जेको एयर कंडीशन हलाए सघंदो, हिकिड़े ई एयर कंडीशन घर में हूंदो, पोइ राति जे टाइम 5-7-8 घर भाती सभु गॾु हिकिड़े रूम में सुम्ही पवंदा। हाणे हुते AC बंदि थी वियो आहे, पखो पियो हले। हाणे जेका हीअ सूरत हाल थिए पई, उहो पखो बंदि कंदा त हिन गर्मी में मरी वेंदा। त ॻाल्हि किथे बि, अच्छा इहो आम माण्हू जी सूरत हाल, पर जेको इंडस्ट्री असां वटि जेका नाले मात्र रहिजी वई आहे, उहा सफ़ा ख़तमु ठप थी वेंदी। किथां सस्टेनेबल न थींदो। हिकिड़े कराची में हिकिड़े 150 गज़ जी बिल्डिंग ते 4 माड़ा ते जेको बिजली जो बिल अचे पियो 14-15 लख रुपयो महीनो आहे। जी हा, उहो वधी 20 लख 22 लख रुपया थी वेंदो। ऐसे ही आहे त हीउ कहिड़ो धंधो थींदो जेको 20-22 लख रुपया त रुगो बिजली जो बिल ॾे। अगरि बैंकनि सां कमु करे थो त 20 सैकड़ो 22 23-24 सैकड़ो बैंकनि खे ॾे। त ॻाल्हि इहा आहे त ख़ुशि थियण लाइ त असीं जेको आहे उहो IMF ऐं हिकिड़ा ब्यूरोक्रेसी आहे न, उहो बैलेंस शीट ठीकु पई करे, वधीक कमायो, असां नथा ॼाणियूं किथां कमायो, असीं बिजली वधाए छॾियो, ही वधाए छॾियो, टैक्सिस हणी छॾियो, वधीक टैक्सिस हणी छॾियो, पैसा पूरा कयो, बैलेंस शीट पूरी कयो। अरे भाईजान, ॻाल्हि इहा आहे त अगरि बिजली तव्हां 5 रुपया वधाए, मिसाल का बि शइ तव्हां जॾहिं वधायो था त हुनजी खपत बि त घटिजे थी, त प्लस माइनस करे फ़र्क़ु त उणी बि ईंदो। अगरि आउं 100 यूनिट इस्तेमालु कयां थो ऐं मुंहिंजो बिल मिसाल 100 रुपया अचे थो, सुभाणे जॾहिं मूंखे ख़बर पवंदी त हीउ 1 रुपयो यूनिट बदिरां हाणे 1.25 रुपया यूनिट थी वियो आहे, त आउं पंहिंजे 100 कोशिशि कंदे त 100 यूनिट बदिरां ऐं 80-82 यूनिट ख़र्चु कयां, जीअं मुंहिंजो बिल वरी बि 100 रुपयो ई रहे, उतो ई अचे। त उपत छा थी वई?
एतिरो एग्ज़ैक्ट न थींदो, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हिन सां सॼी तव्हांजी इकनॉमिक एक्टिविटी जेका आहे, अच्छा अगरि आउं यूनिट घटि कंदसि, घटि खपत कंदसि, हिकिड़ी मुंहिंजी फैक्ट्री आहे या दुकानु आहे, त पोइ आउं चवंदुसि त भई हीउ जेको इज़ाफ़ी ख़र्चो आहे हीउ माण्हू कढी छॾियो, किथां पूरत कंदसि? त हीअ मईशत खे हीअ सुधारण जा जेके IMF फॉर्मूलाज़ आहिनि हीअ तबाह कोन आहिनि। बाक़ी हाणे चाइना तव्हांखे $15 अरब जेको आहे 5 साल लाइ अगरि छूट ॾेई छॾे थो, त असांजी ऐं चाइना जी जेको आहे उहो ऑल सीज़न्स जी दोस्ती आहे, हिमालय जी जबलनि खां मथे चोटी ते असांजी दोस्ती आहे। संगत में करणु त खपे चाइना खे, पर लॻे मूंखे मुश्किल थो, संगत में थियणु त खपे, पर चाइना वीचारो बि छा करे, सॼी दुनिया खे हींअर प्यूटन खे बि उहो बि संभाले वेठो आहे, रशिया खे। एग्जैक्टली जी हाँ, वो भी उनजे असर थे। कॉलर सां मोहम्मद हाशिम मेमन नवाब शाह जी मेमन साहब छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थिए ॿियो सिकंदर अली संग्रासी भिटशामा जी संग्रासी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। अली काज़ी साहब खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे बारे में ॻाल्हाइणु चाहींदुसि त जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन फेबरवरी 2024 में हिकु एग्ज़ाम वरितो हुयो SST जे लाइ, जी उन में छा आहे त उनखे बाद में कैंसिल कयो वियो, छाकाणि त उन में पेपर लीक थी वियो हो। वरी ॿीहर हींअर 2 मई ते वरिता विया पेपर्स। हाणे उन में बि जेको हलो पेपर हिकु लीक थियो आहे, का अंदेशो आहे त को छोकिरो रली ते पियो पेपर साइन करे, को सॉल्व पियो करे, को कंबल ते पियो थो सॉल्व करे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको चेयरमैन साहब आहे रिज़वान मेमन, उहो बि को बलोचिस्तान जो डोमिसाइल होल्डर आहे। छा सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां को पुछण वारो न आहे छा त हुननि छा जे कहिड़े तरीक़ेकार आहे या कहिड़ी मेरिट आहे? अली काज़ी साहब जो छा राय आहे हिन बारे में? ठीकु आहे साईं। साईं संग्रासी साहब, तव्हांजी सॼी ॻाल्हि खां पोइ आख़िर में तव्हां सुवालु इहो कयो त छा केरु पुछण वारो न आहे? हा असीं न आहे तॾहिं त हाणे छा न त इहो एतिरो वॾा जेके ब्लंडर्स थिया, तमामु वॾा पब्लिक सर्विस कमीशन जी सॼी जेका क्रेडिबिलिटी जेको आहे उहो ज़ीरो ते खां मतिलबु वेझो वञी पहुती। सबबु छा आहे? तव्हां ॾिसो CSS जा सेंट्रल एग्ज़ाम थियनि था, उनजा हींअर बि रिज़ल्ट आया, को किथे को मूं आवाज़ु न ॿुधो त जिथे ठीकु हले थो कमु त उते माण्हू नथो ऑब्जेक्ट करे। हाणे हीअ जेको जवाज़ ॼाणाईंदा साईं छोकिरा फेल थियनि था, तंहिंजे करे रड़ियूं कनि था, पोइ CSS में छो था कनि? एग्जैक्टली उते त मेजॉरिटी सभ खां मैक्सिमम उते ई फेल थियनि, मैक्सिमम त हुते फेल थियनि था, त 40,000 मां 250 ॿार पास थियनि था। त ॻाल्हि इहा आहे त हीअ हेतिरो मतिलबु ओपनली ज़ुल्म आहे पब्लिक सर्विस कमीशन में, इन करे बंदि बि थी, वरी स्टार्ट थियो आहे। त वरी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हांखे आउं अगरि तव्हांखे अपॉइंट करण वारो आहियां या तव्हां मूंखे अपॉइंट करण वारा आहियो, ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त अली काज़ी हिन पोस्ट लाइ लहे कोन थो, अहिड़ा मेंबर्स आहिनि हिन वक़्तु, हाणे छा ॻाल्हायूं, कंहिंजे नाला खणी छा ॻाल्हायूं, सही था चओ। त उहे मां पाण ते रखी चाहियां पियो त भई आउं अहल ई न आहियां। एग्जैक्टली त जॾहिं तव्हां मूंखे हुन जॻह ते रखंदो त ज़ाहिर आहे आउं बि सम्झंदुसि त भई यासिर साहिबु मूं ते इहा महिरबानी करे पियो, जी हा, त मोट में महिरबानी घुरे पियो, मूंखे करणी पवंदी, त हुनजा माण्हू पास करणा पवंदा, ऐं वीचारा जेके सो पब्लिक सर्विस कमीशन जो हाल ॾाढो ख़राबु आहे। कॉलर नज़र अता मोहम्मद संजराणी शाहपुर चाकर मां जी संजराणी साहब छा चवणु चाहींदा? भाई असांजो अली काज़ी खां इहो सुवालु आहे, केतिरनि ॾींहंनि खां इहो इशू हले थो त जेके पूरी सिंध जा रिटायर मुलाज़िम आहिनि उनखे ग्रुप जो मिले जनरल फंड कल जेका कराची में प्रेस क्लब जा इहा हड़ताल हुई, पोइ वरी हिननि अॻिते निकिरी विया, पोइ घणे घटि रेड ज़ोन ते बि चवनि था पहुची विया, असां मीडिया ॾिसी थिए, पोइ हिननि जो इहो मसइलो सुवाल नथो थिए। फिनांस वारा चवंदा असां पैसा ॾेई छॾिया सिंध गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट वारनि जो मसइलो आहे, पोइ उन्हनि जा कटिया विया आहिनि, ऐं उन्हनि जो पंहिंजा पैसा था घुरनि कटी, हुनजी गवर्नमेंट नथी ॾे, इन अली काज़ी खे तबसरो करे छा आहे? ग्रुप इंश्योरेंस जी ॻाल्हि था कयूं न साईं? हा, ग्रुप इंश्योरेंस वारी ॻाल्हि था कनि, पैसा कल टियों ॾींहुं जेके कल्ह हड़ताल बि कयूं, उहे जेको CM हाउस ते वधण जी कोशिशि कई, लक्ष्मी वीचारा बुज़ुर्ग माण्हू आहे, इहे ॿियो यार उन्हनि जा पैसा आहिनि, आउं त हिंदी साईं चवंदा आउं तबसरो कयां, आउं त साईं तबसरो रड़ियूं सभु करे वेठो आहियां, नथा ॾियनि, छा कजे?
ॾाढे जी लठ के ॿ मथा आहिनि, पाण सरकार खे छा था चई सघूं। ॾियणु खपे भई, सरकार माण्हुनि जो पैसो आहे, माण्हुनि खे मोटाए ॾियो न, महिरबानी थोरी था कयो। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई त मैक्सिमम हिन वक़्तु पाकिस्तान जो जेको वॾो खां वॾो मसइलो एनर्जी क्राइसिस जो जेको माने बिजली जो, असां माज़ी में उहे ग़लतियूं कयूं था आहिनि। असां रिन्यूएबल एनर्जी जे नाले ते अलाए केतिरा पैसा ख़र्च करे छॾिया, विंड पावर लॻी वई त सोलर जा पूरा उते चोलिस्तान डेज़र्ट में अलाए केतिरा प्लांट लॻाइण जी कोशिशि कई वई। छा इहे त कंहिं कमु न थिया, इहे त कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न थियो। रहंदो अञा जॾहिं ईरान खां सस्ती गैस वठी सघूं था, उहो बि नथा वठूं। उहो त वठी नथा सघूं न, असांखे अमेरिका बहादुर मना थो करे न। असांजी फॉरेन पॉलिसी तमामु घणी आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तार आहे। हालांकि चई पाकिस्तान जो रिसेंट स्टेटमेंट बि आई आहे त असां पूरी कंदासीं ईरान गैस। चवण में छा आहे, तव्हां पहिरीं त उन IPPs सां जेके तव्हां सौदो कयो सेंट ऐं डॉलर में, पहिरीं त उनजो हिसाबु थियणु खपे न, त उहो हाणे हुन में जान कीअं छुटंदी असांजी। ऐं अजीब ग़रीब क़िस्म जो हू डील हुई IPPs सां, त असां बिजली वठूं न वठूं, असांखे हुननि IPPs खे डॉलर में पैसा ॾियणा। के इलेक्ट्रिक जो तमाशो तव्हांजे साम्हूं। एग्ज़ैक्टली सर, मसइलो इहो आहे न त को हिकिड़ी शइ हुजे त ॻाल्हायूं न। को हिकिड़ी शइ किथे पाण खे ठीकु थियल नज़र ईंदी हुजे, दुनिया हिन कोल ऐं हिन सभु सॼी शयुनि मां ॿाहिरि बि निकिरी वई आहे, ऐं असां अञा उमेदु पिया कयूं त असां सऊदी अरब मां बि जेके पैसा तवका कयूं पिया, त हू चवनि था त हू ऑयल रिफाइनरी में अची हणनि। हाणे असां त महिरबानी करे को हणी छॾी $2 बिलियन त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी त कुझु फ्यूचर ई न आहे हिन इन्वेस्टमेंट्स जो। छा फ़ाइदो आहे? लेकिन बहरहाल उहा हिकिड़ी डिघी बहस थी वेंदी। आउं जेका गुज़ारिश कयां पियो त असां हिकिड़ी सिचुएशन में लॉक थींदा वञूं पिया। असां मुआवज़े जो इंतज़ारु पिया कयूं, ॿाहिरां $अरबें अची वेंदा। अच्छा, $अरबें आउं वरी बार चवां थो, अगरि हिते हिकिड़ो दफ़ो वन टाइम $5 अरब, $10 अरब, $100 बिलियन त कोन था अचनि, 5-7-10 अरब आया त उहो को हिकिड़े ॾींहं में न ईंदा, उहे हिकिड़े प्रोसेस में ईंदा। पोइ कॾहिं हू मशीनरी जी सूरत में ईंदा। ज़रूरी न आहे त डॉलर कैश अची स्टेट बैंक में उछलाए करे हलियो वञे। उहो 1-2 सालनि जे प्रोसेस। तव्हांजो जेको डेफिसिट आहे, ट्रेड डेफिसिट आहे, उहो 1.5 महीने में जेको आहे हुन $10 अरब खे ई नपोड़े छॾींदो। ऑब्वियसली तव्हांजो खसारो त मौजूदु आहे। हीअ त ईअं ई आहे त हिकिड़ी टंकी जेका लीक थियल आहे, तव्हां पाणी मथां पेट्रोल विझंदा वञो, हू लीक थींदी वेंदी। त तव्हां कमायो घटि पिया, ख़र्च वधीक पिया कयो, सिंपल इज़ दैट। ऐं हीअ का रुपयनि जी ॻाल्हि न पियो कयां, डॉलर जी ॻाल्हि पियो कयां। असांजी एक्सपोर्ट्स आहिनि ई कोन एतिरियूं। हाणे उहो रोज़ु वीचारा टेक्सटाइल वारा जेके असां वटि एक्सपोर्टर त वॾा इहे ई आहिनि, टेक्सटाइल वारा रोज़ु वॾो इश्तिहार ₹1,00,000 जो लॻाराइनि था अख़बार में। उहो महिरबानी कयो भाई, तबाह थी वेंदासीं, असांखे को सब्सिडी ॾियो, ई IMF जा फॉर्मूला कोन हलंदा, ख़ैर पुछे ई कोन थो। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन में कीअं हिन में असीं हिकिड़े मुआवज़े जे इंतज़ार में। अच्छा, लोकल असीं कारोबारी माण्हू खे को सहूलियत न आहे, को रिश्वत खां आजो कराइण, को सरकारी मदद करण लाइ तयारु कोन आहियूं, बिल्कुलु बि न। हाउ विल दिस वर्क? कॉलर मोहम्मद हाशिम मेमण, नवाब शामा। जी मेमण साहब, छा चवणु चाहींदा? काज़ी साहब जे आवाज़ मुंहिंजे असरु घणो पवंदो वज़ीर ट्रांसपोर्ट शर्जील मेमण साहब ते। असांखे ट्रांसपोर्ट जी ॾाढी तकलीफ़ आहे। काज़ी अहमद या दौड़ नवाब शाह हेडक्वार्टर ताईं महिरबानी करे करे 2-4 बसूं हेॾा कराची खां कढाई त असांखे आराम थी पवंदो। तव्हांजी महिरबानी थी पवंदी। ठीकु साईं। ॿियो बि कॉलर इमाम ॾिनो मला नारो मां। जी मला साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सर, असांजो अर्ज़ु इहो आहे त असांजूं पघारूं 1.5 साल खां वठी रहियूं पियूं अचूं। UEP कंपनी सपोर्टेड टीचर्स जेके आहिनि उन्हनि जूं, सो हाणे गवर्नमेंट कहिड़ी ख़िदमत माण्हुनि जी पे करे। हर इदारे में माण्हुनि जो कान का रड़ अचे पई। छा चकर आहे सर? असांजो इहो अदालो केरु कंदो? ठीकु साईं। कोर्ट में बि केस हले पियो। साईं मला साहब, मेमण साहब, ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ज़रूरु तव्हांजी आवाज़ ॿुधंदो हूंदो साईं। अला करे त हीअ जेके बसूं ऐं सभु शयूं आहिनि, इहे नवाबशाह में बि हलनि, इहे हैदराबाद में बि हलनि, लाड़काणे, सखर, सॼे सिंध में हलनि। असीं त बिल्कुलु तव्हांजी ख़्वाहिश ऐं तव्हांजी उमेद बिल्कुलु बरहक आहे, पर हाणे अला करे तो पूरी थिए। साईं, तव्हां मला साहब 10-15 दफ़ा पहिरीं बि ॻाल्हि करे चुका आहियो, पर हाणे कोर्ट मां ई आसरो रखो साईं।
तव्हां हींअर ॿुधायो त कोर्ट में केस हले थो, उते ई उनखे परसू कयो, अला करे कोर्ट ऑर्डर करे छॾे। हिसाब अञा ताईं उहो ॿारड़ो पनवा के जे घर वारे बगा थियो अञा न मिलियो आहे। हा, छा हुसैन आराई सही ॾिसो न, हुसैन आराई हुजे, प्रिया कुमारी, हिसन जा बचा आहिनि। हाणे हुसैन आराई जो मामिलो हिकिड़ो कल बि गुज़ारिश कई पई त हीउ नेक्स्ट लेवल मामिलो आहे। त घरनि मां हाणे माण्हू धाड़ियल अची घरनि मां माण्हू खंबे हलिया वेंदा, तव्हां कॉलर न न अच्छा, त घरनि मां अगरि खणी हलिया वेंदा त अगरि असांजा ॿार बच्चा सिंध जा अगरि घरनि में महफ़ूज़ न आहिनि त पोइ किथे महफ़ूज़ हूंदा। हाणे हुन सिलसिले में तव्हां SSP ट्रांसफ़र करे छॾियो था, ठीकु आहे, करे छॾियो, त पोइ प्रिया कुमारी ते छो न ट्रांसफ़र थियो। ऐं हाणे इहा ई जेका प्रिया कुमारी लाइ बि जेका GIT ठहियल हुई, हुन में 3 जेके ऑफिसर हुआ, हुन मां ही अमजद शेख बि हिकिड़ो ऑफिसर आहे। यस, हाणे त हुते लॻो आहे, लेकिन आउं चवां थो ॾिसो, आउं त हिन में तफ़रीक़ करे ई नथो सघां त कहिड़ो ॿारु सिंध जो जेको आहे ज़ाहिर आहे हू सभई हुन लाइ दिलि तड़पे थी। आउं नथो चई सघां त प्रिया कुमारी छाकाणि 3 साल 2.5-3 साल थी विया आहिनि त हाणे उहो पुराणो किसो थी वियो, हुसैन आराई नओं किसो आहे, दिलि त तड़पे थी सभिनी लाइ। ऐं हुननि जे माइरनि खां वञी पुछो, सो मूंखे केरु सिर्फ़ु इहो सम्झाए छॾे त ही हाउ इज़ इट पॉसिबल। नो, इट्स पॉसिबल, वेरी मच पॉसिबल, दैट्स वाई इट हैज़ हैपेंड। पॉसिबल लफ़्ज़ सही न, मतिलबु हाणे छा माण्हू घरनि में महफ़ूज़ न आहिनि छा? ऐं पन्नू आकल शहर आहे, सखर जे वेझो आहे, ही को ईअं न आहे त ही को कंहिं ॻोठ में धाड़ेलनि काहा कई हुजे ऐं को मतिलबु को अहिड़ो मामिलो थियो हुजे, इहो त कुझु कोन्ह थियो आहे। त इहो कीअं शहरनि मां CCTV कैमराज़ हुजनि था, सभु शइ हुजे थी, ऐं हाणे यार नेगोशिएट कयो, मतिलबु ॿार खे हुसैन आराई खे छॾाए ॾियो यार। इवेंचुअली पुलिस इहो ई करे थी असां वटि, इहो ई थींदो, इहो ई थींदो। प्रिया खे जॾहिं तव्हांखे यादि कोन्हे कंदकोट ऐं हुतां बि जॾहिं अगवा थियो ॿारड़ो, त पोइ हीउ जेको इहो ई SSP हुते हो, त हुन वरी कच्छ में फ़ोटो वोटो कढाया ॿार सां, ॿारड़ी हुई मुंहिंजे ख़्याल, ॿारड़ी हुई या ॿार हो, त उहो ज़ाहिर डील्स जे ज़रिए पोइ छॾायो। छा आउं त हाणे बहस में नथो पां। ॾिसो, छाकाणि त तव्हां हुनजी माउ ऐं पीउ ते दिलि ते हथु रखी सोचो न, ही बहस हींअर हुननि लाइ इररेलेवेंट आहिनि, बेमाना आहिनि त सही मुक़ाबिलो थियणु खपे, फलाणे जो बाबा छॾायो, जीअं बि छॾायो, बचो छॾाए ॾियो। या त पुलिस हेड ऑन एक्शन खणे न, पर या वरी सर पुलिस त नथी करे न। हाणे इहो त पाण सम्झी विया आहियूं ऐं पाण खे सम्झी वञणु खपे। हाणे पाण खे सिंध जे माण्हुनि खे इहो हज़म करे वठणु खपे। इहो पार्ट ऑफ द सिंध कल्चर आहे। हाणे असांजो हाणे जीअं मतिलबु कारोकारी आहे, ॿियूं शयूं आहिनि, सरदारियत बोतारियत पार्ट ऑफ सिंध थी वई। हा, बोतारियत जीअं सिंध जो हिकिड़ो हिसो आहे, कबाइली जी सिंध थी वई। ही धाड़ियल राज हाणे नथो जान छुटे न सर। ॾिसो, मतिलबु मूंखे काफ़ी उमेदु हुई त आसिफ़ ज़रदारी साहिब जी हुन इंस्ट्रक्शन खां पोइ को सिंध में एक्शन पाण खे पुलिस एक्शन में नज़र ईंदी। अनफॉर्चुनेटली न आई, छाकाणि त हिकिड़ो दफ़ो अॻु मूं ॾिठो हो, ऐं हुन सॼी ॻाल्हि जो विटनेस आहियां, जॾहिं ज़रदारी साहिबु पाण इंट्रस्ट वरितो ऐं हिकिड़े इजलास में ऑर्डर कयो हुअईं त सिंध में हुन ज़माने में ही पुराणी ॻाल्हि आहे त हुन सिंध में अमन अमान थियो हो। हिन आउं इहो नथो चाहियां त ओवरनाइट अमन अमान थी सघे थो, लेकिन पाण खे हुन तरफ़ कुझु थींदे नज़र अचे न। पाण चऊं त भई ही घोटकी में ही पियो थिए, सखर में ही पियो थिए, शिकारपुर में ही पियो थिए, खैरपुर में कुझु थींदे नज़र अचे, उहो नथो थींदे नज़र अचे। फोर्स जो मुराल बि एतिरो आहे जो फोर्स एॾो एक्शन खणी सघे पाण पर्सनली। सर ॾिसो, पुलिस फोर्स असां वटि मोराल वोराल जी ॻाल्हि न हूंदी आहे। असां वटि जेके मथां डिसीशन मेकर्स आहिनि उन्हनि जो मोराल हाई थियणु खपे। उन्हनि खे दे डिसाइड ही को, ऐं वरी चवां थो धाड़ियल सिंध पुलिस खां ॾाढा न आहिनि। ज़ाहिर पर पार्ट ऑफ हाणे फ़िलहालु सिंध जी थी चुका आहिनि, अॻिते हलंदा पिया। ऐं सभु अॼु बुशरा बीबी साहिबा काफ़ी रेस्टलेस हुई पंहिंजी ॿुधणी जे दौरान। इमरान ख़ान साहिब सां बि लॻे पई, माना महसूसु थियो त माना न वेठियूं गॾु। उनखां पोइ अदम एतमाद बि ज़ाहिर करे छॾियऊं जज जे मथां। पोइ वरी ख़ान साहिब बि सम्झाईंदा रहिया ऐं मुंहिंजो वकील बि सम्झाईंदा रहिया। कोई 1.5-2 कलाकनि खां पोइ वरी मञी वयूं ऐं पोइ वरी एतमाद वापसि ज़ाहिर करे इहा ॻाल्हि स्टेटमेंट वापसि वठी छॾियऊं। माना पहिरीं चयो जज ते एतमाद न आहे, पोइ ख़ान जे सम्झाइण खां पोइ चयूं त ठीकु आहे एतमाद आहे। मूंखे ख़बर न आहे छा पियो थिए, कीअं पियो थिए। ज़रा हिकु प्रेशर आहे। ॾिसो, खोड़ सारी शयुनि में जीअं कल
हाणे इहे कीअं मामलात पोयां हलंदा आहिनि उहो तव्हां बि सम्झो था, आउं बि सम्झां थो, कुझु शयूं असांखे तकड़ियूं सम्झ में अची नज़र अची वञनि थियूं, कुझु शयूं काफ़ी ॾींहंनि खां पोइ नज़र अचनि थियूं। मिसाल साइफ़र केस ते कल्ह मूं PTI वारनि जो ॿुधो पिए त हुनजो मौक़ुफ़ आहे त हीअ के ॿिए हंधा प्रेशर आयो आहे त भई हिन किसे खे हाणे ज़ाहिर साइफ़र केस साइफ़र मामिलो कहिड़े मुल्क सां जुड़ियल आहे? ज़ाहिर आहे अमेरिका सां जुड़ियल आहे। ज़ाहिर आहे, त हाणे हिन किसे खे बंदि कयो न त असांजो नालो घणो थो अचे। सो हाणे ही हिकिड़ी इट्स नॉट अ स्मूथ थिंग। हीउ कोई एतिरो सोलो मामिलो मुल्क में नथो हले, तंहिंजे करे आउं चाहियां पियो त देरि सवेर हिन खे रिज़ॉल्व करणु घुरिजे। कंदा न कंदा उहो त मर्ज़ी वारा आहिनि। रिज़ॉल्व करण जे लाइ जॾहिं ॻाल्हियूं अचनि थियूं त पोइ रिज़ॉल्व करण जी सिचुएशन बार बार चयो थो वञे, फ्रॉम PTI, फ्रॉम मौलाना फज़ल रहमानी, अहिड़ी का ॻाल्हि रिज़ॉल्व करण जा कुझु सिचुएशन त क्रिएट कयूं न। हिते त सिचुएशन जेका आहे उहा मुस्तफ़ा कमाल जे तरफ़ां, फैसल वार जे तरफ़ां बाक़ाइदा जुडिशरी ते अटैक था अची वञनि। ॾिसो त जुडिशरी आहे न, ख़ैर हाणे हुन ते नथा बहस कयूं। कॉलर नथा कयूं। मरियाम लांजो इस्लामकोट मां। जी लांजो साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम अली साहब। अली साहब खां सुवाल आहे त ताज़ो इमरान ख़ान जे मथां 2 केसिस ख़तमु कया विया आहिनि। इमरान ख़ान खे कोर्ट जे अंदरि पेश कयो वियो आहे, उनजी केस जी हेयरिंग हले पई। किथे ईअं त न आहे किथे चोर दरवाज़े खां किथे डीलिंग थी चुकी आहे, जीअं नवाज़ शरीफ़ पहिरियां थी वई हुई, किथे वरी वापसि आणण जा इम्कान त न आहिनि? ठीकु साईं। लांजो साहब लांजो साहब माना उहो ई आहे। लांजो साहब साईं, डील अगरि थी वई आहे त मूंखे नज़र त फ़िलहाल नथी अचे। मां हिन ख़्याल जो पुराणो हामी आहियां त हीअ किथे न किथे गैर रस्मी कनेक्शन्स आहिनि ऐं थींदा आहिनि। हिन में केरु इवन शदीद जॾहिं टकराव हूंदो आहे तॾहिं बि किथे न किथे कॉमन फ्रेंड्स हूंदा आहिनि। जीअं विच में ई ख़ैर ख़्वाह पाकिस्तान बि निकिरी आया त भई असीं ॻाल्हियूं करायूं था, PTI ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं ही हू। ज़ाहिर हिन जे विच में स्पॉइलर्स बि हूंदा आहिनि, जेके ॻाल्हि खे फिटाइण वारा, ख़राबु करण वारा बि हूंदा आहिनि। लेकिन पोज़ीशन्स ॾाढी एक्सट्रीम आहिनि, सख़्तु पोज़ीशन्स वठी वेठा आहिनि। एग्ज़ैक्टली। आउं रुॻो इंतज़ारु पियो कयां त छा हू जेका ख़बर मार्केट में आई हुई, जंहिंजी अञा तरदीद न आई आहे, त छा ख़ान आर्मी चीफ खे ख़त लिखंदो या न लिखंदो? तरदीद तव्हां ॾिठी आहे? मूं अञा ताईं मुंहिंजी नज़र मां तरदीद न गुज़री आहे अहिड़ी ॻाल्हि जी। न आई आहे। थी सघे थो हुन तरदीद ज़रूरी न सम्झी हुजे, अहिड़ी ॻाल्हि न हुजे, मूंखे ख़बर न आहे। पर अगरि उहा ॻाल्हि ग़लति न आहे ऐं किथे न किथे उहो लेटर ड्राफ्ट थिए पियो त पोइ हिकिड़ी वॾी पेशरफ़्त हूंदी। ही जेके मामला तव्हां चओ पिया साईं कोर्टनि वारा, उहो लांजो साहिबु ईअं ज़रूरी न आहे त जीअं तव्हां ॾिसो पिया इन जो ई नतीजो हुजे। केसनि में बि त कुझु हुजणु खपे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां ख़ुदि जुडिशरी बि थोरो हुन में हुजे, हिकिड़ी हुनजे लाइ सिचुएशन मतिलबु हू बि थोरी चार्ज हुजे, थोरी एक्टिव हुजे मामलनि जे बारे में, रूमनि में तव्हां ऐं हुननि खे बि हुननि खे बि इहे तहफ़ुज़ात हुजनि त हुननि जे मथां बि सख़्तियूं मतिलबु हुननि खे डिॼारण या हिसाइण जी कोशिशि थिए थी त सॼो माहौल कठो थी बि कुझु रिज़ल्ट ईंदो आहे। सो आउं न इहे तव्हां जीअं पेर ॿधी चयो पिया त या इम्कान ज़ाहिर कयो पिया, ईअं ज़रूरी न आहे त ईअं थींदो हुजे। ऐं लेकिन हिन खे आख़िर में छाकाणि त मसइलो इहो आहे त जंहिं माण्हू सां हाणे डील थिए पई उहो हिकिड़ो पॉपुलर फोर्स आहे। असांजे मुल्क में पॉपुलैरिटी जेसि ताईं उरूज ते हूंदी आहे उन महिल ताईं हुन सां ॻाल्हाइणु ॾुखियो हूंदो आहे। जी हा। मिसाल पाण किथां शुरू कयूं? मिसाल पाण शुरू कयूं त मुजीब सां न ॻाल्हायो वियो। ठीकु आहे। ऐं जॾहिं ॻाल्हाइण जी कोशिशि थी त इट वॉज टू लेट। वेरी टू लेट। जी हा। बेनज़ीर साहिबा सां बसि ईअं हिकिड़ी ॻाल्हियूं थियूं, पोइ बीबी सां ॻाल्हायो वियो जॾहिं ज़िया जो जहाज़ में फाटी पियो, इंडिविजुअल वॉज गॉन, हू सॼी टीम हली वई इस्टेब्लिशमेंट खे जेका लीड करे पई। भुट्टे सां न ॻाल्हायो वियो। भुट्टो साहिब खे त पोइ हैंग करे छॾियूं। ठीकु। पॉपुलर माण्हुनि सां प्रॉब्लम थिए थो ॻाल्हाइण में, छाकाणि त पॉपुलर माण्हू न सिर्फ़ु हुन महिल लचक घटि ॾेखारे थो, बल्कि बाद में जा अश्योरेंसिस बि घटि ॾिए थो। इन करे बीबी खे बि 88 में जॾहिं हुकूमत मिली त साहिबज़ादा याकूब ख़ान ऐं ग़ुलाम इसाक़ ख़ान ऐं ही सभु महमूद हारून,
ही सभु पैकेज में ॾिना विया हुकूमत वठिबो पर हिन सां गॾु वठिबी यस ऐं ॿी बि एग्री कयो। यस त हाणे बि ॻाल्हि इहा आहे त एतिरो ईअं मतिलबु लेकिन बहरहाल हाणे उहे चइबो आहे त 70, 80, 90 जे ॾहाइयूं ॿियूं हुयूं, अॼु जी सूरत ज़मीनी हक़ीक़तूं ॿियूं आहिनि। त किथे हिकिड़ी का विन विन सिचुएशन ठाहिण जी कोशिशि थींदी त मतिलबु भरम बि रहिजी अचे सभिनी जो ऐं को मसइले जो हल बि निकिरी अचे। लेकिन हाणे सुवाल इहो आहे त अगरि हिते हिकिड़े एक को मनाओ तो दूजा रूठ जाता है, पोइ हिननि ही जेको टबर आहे PDM वारो इहो किथे वेंदो? इट्स अ ट्रिकी सिचुएशन। हिननि सां बि त वादा वईद करे हिन खे वठी आया हो न। त इहे न आहे त सिचुएशन को एतिरी आसान आहे, ही तमामु सुट जेका आहे तमामु उलझियल आहे, पर कोशिशि थी रही हूंदी किथे न किथे त हिन खे सुलझाए वठिजे। ऐं आउं मुंतज़र आहियां त हू ख़बर जी या तरदीद थिए या अगरि हू ख़बर सही आहे त अगरि को लेटर लिखियो वञे थो ख़ान पारां त उहो वॾी ब्रेकिंग न्यूज़ हूंदी। अच्छा, अगरि लेटर लिखी वियो त ज़रा उहो बि त हिकिड़ो त ठीकु आहे प्रोडक्टिव साबित थी सघे थो, इफ आइस ब्रेक्स काउंटर प्रोडक्टिव ते बि साबित थी सघे थो न। हा, डिपेंड करे थो न मतन छा आहे। एग्जैक्टली। त मुंहिंजे ख़्याल आहे त अगरि ही बाहमी रज़ामंदी सां ख़त लिखियो वेंदो त पोइ हुनजो मतन बि बाहमी रज़ामंदी सां ई ड्राफ्ट थींदो। अगरि 800 दफ़ा सुभाणे केरु चए PTI वारा चवनि या ॿिया चवनि त सही तव्हां कहिड़ी ॻाल्हियूं था कयो। जी हा, जी हा, मूंखे ख़बर न आहे, मूं त जेको मीडिया में ॾिठो आहे ऐं जी तरदीद न आई आहे न या अख़बार में बि अची वई सो आहे। अगरि मल्टीप्लाई बाय 100 दफ़ा अगरि खां पोइ चवां थो त अगरि आहे त पोइ हुनजो ड्राफ्ट बि रज़ामंदी सां लिखियो वेंदो। ठीकु आहे जी, वरी सर नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में